तव्हांखे दोस्तों ॿुधाईंदासीं ड्रामा सीरियल दुलाब जी बेहतरीन मां बेहतरीन अपडेट। जी हाँ दोस्तों, अॼु जेका फर्स्ट क्लास अपडेट आहे तव्हां शेयर कंदासीं। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ड्रामा सीरियल दुलाब जी एपिसोड तां हाणे ताज़ी ॾिठी आहे ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॻिते छा थियण वारो आहे। अॼु वॾी अपडेट नंढे वीडियो में, इन खे लाइक सब्सक्राइब शेयर भी ज़रूरु कंदा चैनल खे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल दुलाब हिन टाइम सभ खां 1 नंबर ते बि त हली रहियो आहे। कंहिंजे करे, कहिड़ी कहाणी आहे जंहिंजे करे ड्रामो 1 नंबर ते हली रहियो आहे। उहा कहाणी आहे दोस्तों होॾां मंसूर खान वारी कहाणी खयूं बीठी आहे। मंसूर खान वारी कहाणी थोरो मज़ो जेको आहे न घटि करे वई आहे। तव्हां ॾिठो हूंदो कुझु ॾींहं किस्तनि खां वठी सभ खां वधीक होॾों जेको आहे मुराद ऐं रहज़न वारनि जी जेका कहाणी हली रही आहे, पाण में तकरार हली रहियो आहे। इन शइ जेको आहे वॾो ड्रामे खे मथे खयो आहे, तॾहिं दुलाब ड्रामो 1 नंबर ते इन टाइम हली रहियो आहे। मंसूर खान जी कहाणी किथे किथे डायलॉग अचनि था त ज़बरदस्त, न त वरी ढरी थी वञे थी। छाजे करे उहो एक्शन में न आहे, इन जे करे त माण्हुनि खे थोरो उते कमी महसूसु थिए थी। टेंशन न कयो, अॻिते हली इहा कहाणी मंसूर खान वारी थोरी चेंज थींदी, इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। बाक़ी रहज़न ऐं मुराद वारो तकरार इहो ड्रामे जे आख़िर ताईं कोन खुटंदो, ईअं ई हलंदो रहंदो। सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा।